ठरी मीरवा लॻे ॻोठ नीरवाह जे रहवासण ऐं ज़ाल मुड़ुस जो ॻोठ जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ठरी मीरवा में जावेद मल्ला संदसि घरवारी रुसा मल्ला एहतजाज कंदे दाहियो आहे त संदसि ज़रई ज़मीन ऐं ॻोठ नीरवारो में आहे, जिते कुझु ॾींहं अॻु ॻोठ जे बासर अनीस, गुलाम मोहम्मद, असलम, असगर मल्ला ऐं ॿियनि पारां असांजी ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करण लाइ असांजे घर में घिरी हमिलो करे कुहाड़ियूं ऐं लठियूं हणी असांखे सख़्तु ज़ख़्मी करे घरां कढी छॾियो। असां पुलिस चौकी टंडो मीरलीअ में घर ते हमले करण ऐं ज़ख़्मी करण जी एनसी दाख़िल पिणु कराई, पर पुलिस बि बासर ख़िलाफ़ का कार्रवाई न कई। हुननि दाहींदे चयो त असां हिन वक़्तु ठरी मीरवा में माइटनि वटि पनाह वरिती आहे। असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। ॻोठ जा बासर असांजी ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करण लाइ असांखे क़तल करे छॾींदा। हुननि IG सिंध SSP ख़ैरपुर खां मुतालबो कंदे चयो त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं असांजी ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ज़हीर ख़ाकसली, सोणे सिंध न्यूज़, ठरी मीरवा।